इस्लाम कोट में मिठाई की दुकान ते मौजूद आहियूं जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जी मिठाइयूं तैयार कयूं वञनि थियूं विकिरो कयूं वञनि थियूं। उन हवाले सां हिते मौजूद मूं सां गॾु कारीगर मिठाई जो उनखां पुछूं था त कहिड़ी कहिड़ी मिठाई तव्हां इस्तेमालु कंदा आहियो, कहिड़ी कहिड़ी मिठाई तव्हां ठाहींदा आहियो। जी साईं, असां हिते खोराक ठाहींदा आहियूं, लॾूं ठाहींदा आहियूं, मेशू वग़ैरह उर्जा ठाहींदा आहियूं। पर असां वटि वधीक इहो मोहिणी हलंदी आहे, ॾही तिड़ो हलंदो आहे ऐं लॾूं हलंदो आहे, ॾही उर्जियो बि सुठो हलंदो आहे हिते। वधीक असां वटि पकवान मशहूरु आहे हिते सलामगोड़ में। वट वारो पकवान आहे इहो हर हंधि ते वेंदो आहे साईं असांजो। त तव्हांजे मिठाई जी दुकान ते कहिड़ा कहिड़ा आइटम ठाहींदा आहियो। हिते साईं असां वटि मुंहिंजो अॼु खां 100 सालनि खां दुकानु आहे। मुंहिंजे अबनि ॾाॾनि खां वठी मुंहिंजे ॾाॾे जो नालो रामचंद हो, जेको अॼु खां 60 साल अॻु में हिते दुकानु हलाईंदड़ो। उहो असीं दुकानु हलाईंदा अचूं पिया। ऐं कहिड़ा कहिड़ा आइटम ठाहियो पिया। असीं हिते असांजो हिन वक़्त में मशहूरु वट पकवान आहे, लॾूं आहे, टिकियूं आहिनि मशहूरु पुराणियूं जेको ईंदियूं आहिनि सोडा में, ऐं मोहिणियूं असांजूं मशहूरु आहिनि। बिल्कुलु हिकु नंबर जी क्वालिटी ठाहींदा आहियूं। तंहिंखां अलावा असां वटि माओ वग़ैरह स्पेशल ऑडर ते बि तयारु थींदो आहे। मुंहिंजे दुकान जी अॼु खां वठी इहो ई क्वालिटी रही आहे जीअं मुंहिंजे ॾाॾे खां वठी रहंदी आई आहे। जी नाज़रीन, तव्हां इस्लाम कोट जे मिठाई वारे दुकानदारनि जा अहवाल ॿुधो ऐं हिननि वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मिठाइयूं तैयार थियल आहिनि जेके ॾिसी बि यकीनन पाण सभिनी जे वात में पाणी भरिजी अचे थो। कैमरामैन रियाज़ सिकंदर बजीर सां गॾु नंदलाल वाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।